रहण जिंदगी वारे साईं जी सुन्नत मजा अहम सुन्नत है। चेहरे ते मुस्कुराहट हुजे, चेहरे ते मुर्क हुजे तो इया मुसलमान बाने जे सूह मजा है। चेहरे ते गुस्सो रखण, चेहरे ते कावड़ रखण, इया गाल अल्लाह जे नबी के हर किस पसंद न हुई। हाँ अलबत्ता वड्डा टहक ॾियण, आवाज़ वड्डो करे वॾे आवाज़ सां खिलण, इन गाल के नापसंद कयो वियो आहे। इन गाल का सख्ती सां मना कई वई आहे। खिलो तो मुस्कुरायो, तव्हां खिलंदा रहो, खुश रहो, पर बुजुर्गन फरमायो आहे तो वड्डा टहक ॾेई खिलण या बेअकुल ऐं टरड़े माण्हू जी निशानी हूंदी आहे। खामखा गलिन में लोपर लुच माण्हू अचे वेहंदा आहिनि, ॼाणी वाणी वॾो आवाज़ करे खिलंदा आहिनि ऐं माण्हुनि में पंहिंजो रोब विझण जे लाइ टहक ॾेई खिलंदा आहिनि। इन टहक ॾेई खिलण खां मदीने वारे साईं सख़्ती सां मना फरमाई आहे। हरगिज़ न खिलो। कुरान तो फरमाए फलयदहकू कलीलन वलियबकू कसीरा जज़ाअम बिमा कानू यक्सिबून। मान के घुर्जे तो वे थोरो खिलन ऐं घणो रोंदा कन। थोरो खिलो, घणो रो, यो बदलो आहे उन जो जेको उहा नेकी कमाईंदा हुआ। अल्लाह अमर तो फरमाए तो वॾा टहक ॾेई न खिलो, वॾे आवाज़ सां ज़ोर ज़ोर सां न खिलंदा कयो, इहो तव्हांखे नुक़सान पहुचाईंदो। खिलण जाइज़ आहे, पर घणा टहक ॾेई खिलण इंसान जी दिल के मारे छॾींदा आहिनि, बाने के अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल करे छॾींदा आहिनि, बाने के इबादत खां परे करे छॾींदा आहिनि। वॾा टहक ॾेई खिलण नमाज जो, दीन जो जेको शौक़ ऐं ज़ौक़ आहे, इबादत जी लज़्ज़त आहे, दुआ जो सुकून आहे, इहो वॾा टहक ॾेई खिलण सां उहा शइ ख़तम थी वेंदी आहे। वो इबादत जी लज़्ज़त मोकलाए वेंदी आहे। आका करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो ला तुक्सिर दहिक, घणा टहक ॾेई न खिलो, छो त फइन कसरत दहिके तुमीतुल क़ल्ब। जॾहिं तव्हां घणा टहक ॾेई खिलंदव न त इहो घणो टहक ॾेई खिलण तव्हांजे दिल खे मारे छॾींदो, तव्हांजी दिल खे मुर्दा करे छॾींदो। ॻाल्हि सम्झो था हाले कोन था सम्झो? टे क़िस्म आहिनि खिलण जा। घणा क़िस्म आहिनि? टे क़िस्म आहिनि। हदीस में ऐं अरबी ॿोली में खिलण जे लाइ टे लफ़्ज़ इस्तेमालु थिया आहिनि। मदीने वारे साईं जी ज़ात अक़दस ॾांहुं बि उहे मनसूब थींदा आहिनि। टे क़िस्म आहिनि। हिकिड़ो आहे अल कहकहतु, अरबी ॿोली में सॾींदा आहिनि अल कहकहतु, माना वॾो टहक ॾेई खिलण। ईअं खिलण जो वात खुली वञे, ॾंद वाछूं टिड़ी वञनि ऐं वात जो अंदरियों हिसो ज़ाहिर थिए, ज़बान ज़ाहिर थिए, वात जो एॾे वॾे आवाज़ सां खिले जो साम्हूं ॾिसण वारो तव्हांजे वात जे अंदरे हिसे खे ॾिसे। इनखे सॾिबो आहे वॾे आवाज़ सां खिलण, टहक ॾियण ऐं कहकहो लॻाइण। इन खां सख़्ती सां मनाया, इहो न आहे, ईअं न आहे खिलणो। हा ॿियो आहे तबस्सुम, यानी मुर्कण, चेहरे ते मुर्क अचण, मुस्कुराइण, तबस्सुम पैदा थियण। इहो मदीने वारे साईं फरमायो तबस्सुमुक फी वजहि अखीक लक सदक़तुन। तव्हां रुॻी कंहिं मुस्लमान ॾे मुर्की मिलो त इन मुर्कण जो, मुस्कुराइण जो अल्लाह तव्हांखे सदके जेतिरो अजर ऐं सवाब अता फरमाए। टहक ॾेई न आहे खिलणो ऐं चेहरे तां मुर्क के ख़त्म न आहे करणो। हुन जो गुनाह थींदो, हिन जो वरी तव्हांखे अजर ऐं सवाब मिलंदो। ॻाल्हि सम्झ में आई? ऐं हदीस मुबारक आहे मा रअयतु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्तजमिअन कत्तु दाहिकन हत्ता अरा मिन्हु लहवातिही इन्नमा कान यतबस्समु। मूं कॾहिं बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सईदा आयशा सिद्दीक़ा थी फरमाए कॾहिं बि साईं करीमन खे ईअं खिलंदे न ॾिठो जो संदन जे वात मुबारक जो अंदरियों हिस्सो नज़र अचे। एॾो वॾे आवाज़ सां खिलिया हुजनि,
एडो जोर सा खिलिया हुजन जो वात खुली वने ऐं वात जो अंदरियों हिस्सो ज़ाहिर थे। महबूब करीम जिंदगी में कदई ये कोन खिलिया। हाँ इन्नमा कान यतबस्समु, महबूब सोना घणो मुस्कुराईंदड़ चेहरे वारा हुया। कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अक्सर तबस्सुमा, हदीस मुबारक है मदीने जो ताजदार घणो मुरकंदड़ चेहरे वारो हुयो। मुरको हाँ टियों किस्म है कहे ऐं तबस्सुम, इन्हनि जे विच में उनखे अरबी ॿोली में सरींदा आहिनि अदहको, दहक माना टहको, हूअं सिंधी ॿोली में टहक चइजे, पर एतिरो खिलजे उन में जो वात न पटिजे पर माण्हू जा ॾंद ज़ाहिर थी पवनि। एतिरो खिले माण्हू साम्हूं वारा ॾंद ज़ाहिर थी पवनि। इहो बि मदीने वारे साईं जी सुन्नत आहे, छो त उन में आवाज़ न हूंदो। दहक अहिड़े खिलण खे सॾिबो आहे जंहिंमें आवाज़ न हुजे, जंहिंमें वात जो वाछुनि जो टिड़ी वञण न हुजे, बल्कि एतिरो खिलण हुजे जो माण्हू या त मुरकण जेको हूंदो आहे न सिर्फ़ु चपनि सां महसूसु थींदो आहे, ऐं देख थींदो आहे एतिरो खिले जो माण्हू जा ॾंद ज़ाहिर थी पवनि। हिकिड़ो सहाबी हुजे सो इन देख जे मथां हदीस अचे थी। सहाबी हुयो, रमज़ान जो महीनो, पोइ रमज़ान जे महीने में रोज़े सां पंहिंजे घर वारे सां सोबत करे आयो। पुगस कोन 30 महीना कीअं सफ़र कया। सो घर वारी सां मिली आयो, मदीने वारे साईं वटि आयो, अची अर्ज़ कई या रसूल अल्लाह हाणे हे अमल करे वेठो आहे, मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे? साईं फरमाया हाणे कफ़ारो ॾे, 2 महीना तोखे रोज़ो रखणो पवंदो। घणा महीना? 2 महीना। जेकॾहिं माण्हू रोज़ो टोड़े वेहे त 2 महीना रोज़ो रखंदो। साईं खे अर्ज़ कई या रसूल अल्लाह कुर्बान वञा, मुंहिंजो अबो मां तो तां कुर्बान। हे मां रमज़ान जे हिकिड़े महीने में पंहिंजी ज़ाल खे कोन छॾे वेठो आहियां, वरी तव्हां चओ था 2 महीना लागी तो रोज़ा रखां, मूंखां इहो कोन पुॼंदो। वरी साईं फरमायो पोइ 60 मिस्कीननि खे मानी खारा। घणनि मिस्कीननि खे? 60 मिस्कीननि खे मानी खारा। रोज़े जो कफ़ारो आहे, रोज़ो टोड़े वेहे माण्हू त हुनजो कफ़ारो 60 मिस्कीननि खे मानी खाराइण आहे। या त 2 महीना रोज़ा रखो या 60 मिस्कीननि खे हिकिड़े वेले ते 60 ॼणा विहारे उन्हनि खे मानी खारायो। अर्ज़ कई या रसूल अल्लाह मां एॾो मिस्कीन आहियां जो पंहिंजे घर वारनि खे सूरनि सां थो मानी खारायां, उन्हनि खे कोन थो खाराए सघां, वरी 60 मिस्कीननि खे खाराईंदुसि। त नबी साईं फरमायो पोइ 3 ग़ुलामनि खे आज़ाद कर। रोज़े जो कफ़ारो 3 ग़ुलाम आज़ाद कजनि। चई या रसूल अल्लाह मूंखां इहो कोन पुॼंदो, मां मानी नथो खाराए सघां, वरी ग़ुलाम आज़ाद कंदुसि। साईं फरमायो वेह, हिते वेह। थोरी देरि गुज़री त हिकिड़ो माण्हू हुजे खजूर जो टोकरो खणी आयो। खजूर जो टोकरो, हाणे तवजो ॾिजो, इहो कफ़ारो इहो आहे जेको बयानु थियो, रोज़े टोड़ण जो कफ़ारो इहो आहे। पर मदीने वारे साईं खे अल्लाह दीन में इख्तियार ॾिनो आहे, जंहिंखे रुख़सत ॾियनि, जंहिंखे इजाज़त ॾियनि, तुंहिंजो मुंहिंजो नबी अल्लाह उनखे इख्तियार वारो नबी बणायो। मौलवी तो लिखे जिसका नाम मोहम्मद और अली है वो किसी इख्तियार का मालिक नहीं है, माज़अल्लाह अस्तगफिरुल्लाह। मुझे पिणे जा पुट हे जेको इख्तियार मदीने वारे साईं खे अल्लाह ॾिनो आहे, शरीयत जो क़ुरान जो हिकिड़ो हुकुम आहे। मदीने वारो साईं पंहिंजी मर्ज़ी सां को हुकुम ॾे, उन हुकुम खे टारे छॾे, अल्लाह इख्तियार ॾिनो आहे कि कोन ॾिनो? अहिड़ा इख्तियार मदीने वारे साईं खे अल्लाह ॾिना आहिनि जो के जहन्नमी खे जन्नती बणाइनि, त मदीने वारे साईं खे अल्लाह इख्तियार ॾिनो। ओ सहाबी हाणे इहो त थियो शरीयत जो हुकुम, 2 महीना रोज़ा रखो, 60 मिस्कीननि खे मानी खारायो, इहो त थियो शरीयत जो हुकुम। हुन जो या रसूल अल्लाह मूंखां कोन थो पुॼे, मां इहो कोन करे सघंदुसि। साईं फरमायो वेह। थोरी देरि गुज़री हिकिड़ो सहाबी आयो, वॾो हिकिड़ो खजूर जो टोकरो हुजेसि, सो साईं जी ख़िदमत में ॾिनई, या रसूल अल्लाह तव्हांजे लाइ तोहफ़ो खणी आयो आहे। साईं फरमायो साहिल किथे आहे? जेको सुवाल पियो पुछे रोज़े टोड़ण जे बारे में, कफ़ारे जे बारे में, उहो आयो। या रसूल अल्लाह हाज़िर आहियां। साईं फरमायो वञ, हे टोकरो खण खजूर जो, इहो वञी माण्हुनि में विरहाए ॾे, अल्लाह तुंहिंजे तरफ़ां रोज़े जो कफ़ारो अदा करे छॾी। तोखे 60 मिस्कीननि खे मानी खाराइण जी ज़रूरत। हाणे इहो हुकुम ॿियनि जे लाइ न आहे, ख़ासि उन सहाबी जे लाइ हुयो। वञ हाणे 60 ॾींहं रोज़ा बि न रख, 60 मिस्कीननि खे मानी बि न खारा, बसि तूं हे जेको अथई न
वन मदीने जे मिस्कीननि खे विराए ॾे, ग़रीबनि में खजूर विरा, मां तो तोखे तोहफ़े में ॾियां, इहो वञी विरा, अल्लाह ताला तुंहिंजे तरफ़ां रोज़े जो कफ़ारो अदा करे छॾींदो। त हथ वधी अर्ज़ कई, या रसूल अल्लाह, मदीने में मूंखां वधीक ॿियो को मिस्कीन आहे ई कोन्हे को, मूंखां वॾो ॿियो को मिस्कीन आहे ई कोन्हे को। ॿियनि खे था चओ, टियों त मां पंहिंजे बचनि खे वञी खाराया आहियो। उनजी इहा ॻाल्हि ॿुधी साईं जन एतिरो खिलिया जो महबूब जा साम्हूं वारा ॾंद मुबारक ज़ाहिर थी पिया। साहबी चवंदा, उन्हनि मां एॾा चिमकार निकिता, एॾो नूर निकितो जो ॾंदनि मुबारकनि जे नूर में माण्हुनि जा पाछूला दीवारुनि ते नज़र पिया अचनि। इहो आहे दहक, ॾंद मुबारक ज़ाहिर थी पिया। इहो खिलण बि जाइज़ आहे, नबी जी सुन्नत आहे। बाक़ी एॾो ज़ोर सां खिलण, एॾो वॾे आवाज़ सां खिलण, एॾो टहक ॾेई खिलण, एॾो आवाज़ ॾेई खिलण, इहो मदीने वारे साईं सख़्ती सां मना कई आहे। ख़ुसूसन मस्जिद जे अंदरि, मस्जिद में वेही टहक ॾेई खिलण, मस्जिद में वेही ज़ोर सां खिलण, इन खां मदीने वारे साईं सख़्ती सां मना फरमाई। हदीस मुबारक आहे, अद्दिहकु फिल मस्जिद ज़ुल्मतुन फिल क़ब्र, जेको माण्हू मस्जिदुनि में टहक ॾेई खिले, उहो पंहिंजी क़ब्र खे अंधेरे में मुब्तला करे रहियो आहे। मस्जिद में त वॾे आवाज़ सां खिलणो ई न आहे, टहक ॾेई हरगिज़ न खिलो। ऐं जॾहिं गुफ़्तगू जे दौरान का ख़ुशगवार ॻाल्हि अचे त उन ते माण्हू मुर्के खिले, इन में को ऐब न आहे। पर वॾा टहक ॾेई खिलण इहो ऐब आहे। माण्हू त पंहिंजो रोब विहारींदा आहिनि त मां को भलो थो नज़र अचां, मां को पंहिंजो हैसियत थो जतायां, मां माण्हुनि जे विच में पंहिंजी वॾी का हैसियत ज़ाहिर करे रहियो आहियां। हालांकि इहो वॾा टहक ॾेई खिलण तुंहिंजी शख़्सियत खे तबाह ऐं बर्बाद करे छॾींदा। तव्हांजी मुसलमान जी हिकिड़ी हैसियत आहे, हिकिड़ी शख़्सियत आहे, तामीर शख़्सियत में इहा शइ लाज़िम आहे। तव्हां पंहिंजो पाण खे बारोब बाहैसियत मुसलमान बनाइण चाहियो था त इहो टहकनि ॾियण जी आदत ख़तम करे छॾियो। छो? साईं फरमाया, वल कहकहतु मिन शैतान वतबस्सुम मिन अल्लाह, वॾा टहक ॾेई खिलण इहो शैतान जे तरफ़ां हूंदो आहे, ऐं मुस्कुराइण मुंहिंजे अल्लाह जे तरफ़ां हूंदो आहे। चेहरे ते मुर्क अल्लाह पैदा कंदो आहे, चेहरे ते मुस्कुराइण अल्लाह पैदा कंदो आहे, त मुंहिंजा बाना हमेशह ख़ुशि रहनि। पर शैतान टहक ॾियारींदो आहे, वॾा आवाज़ पैदा कराईंदो आहे। मदीने वारो साईं तो फरमाए, ला तुक्सिर दहिक फइन्नहु युमीतुल क़ल्ब, वॾा टहक ॾेई न खिलो। तवज्जो ॾियो, हदीस ॿुधो, वॾा टहक ॾेई न खिलो, छो त इहो तव्हांजी दिलि खे मारे छॾींदो। व युज़हिबु नूरल वजह, ऐं तव्हांजे चेहरे जे नूर खे ख़तम करे छॾींदो, चेहरे जी रौनक ख़तम थींदी। माना तव्हांजो रोब आहे, तव्हां किथे वञी वेंदो, माण्हू इज़त सां निहारींदा, उहा शइ ख़तम थींदी। हाणे माण्हुनि जे विच में जो तूं टहक ॾेई खिलंदे, तूं ज़ोर ज़ोर सां टहक पियो ॾींदे, त उन में माण्हू चवंदा हे हलकड़ी तबियत जो माण्हू आहे, गैर मामूली माण्हू आहे, हिन जी कहिड़ी हैसियत आहे, पोइ माण्हू तुंहिंजी इज़त कोन कंदा। हज़रत सैयदना फारूक आज़म दा फरमान, मन कसुर दिहकहु ज़हबत हैबतहु, जेको माण्हू वॾा टहक ॾेई खिले उनजी हैबत खे अल्लाह ख़तम करे छॾींदो। आलिम या को साहिब मसनद आहे, उन जे लाइ त ख़ुसूसन इहा शइ ज़रूरी आहे। को दीनदार आहे, को मुबल्लिग आहे, को माण्हू किन माण्हुनि जो अॻवान आहे, उन जे लाइ त इहा शइ लाज़िम आहे त इन बुरी आदत खां जान छॾाए। सहाबी बि खिलंदा हुया। हज़रत कतादा खां रिवायत आहे, हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन उमर खां सुवाल कयो वियो त छा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी बि खिलंदा हुया? चई हा, उहे बि खिलंदा हुया, पर वल ईमान फी कुलूबिहिम अअज़म मिनल जबल, पर सहाबा किराम जे दिलुनि में जेको ईमान हुयो उहो जबलनि खां बि वधीक मज़बूत हुयो। उन्हनि जे खिलण में असांजे खिलण में फ़र्क़ु आहे। उन्हनि खे त नबवी निगाहुनि सां नवाज़ियो वियो हुयो। तव्हांजे लाइ टहक ॾेई खिलण खां सख़्ती सां मना हुआ। मतिलबु इहो फरमाइण चाहे थो त मुंहिंजा दोस्तो, पंहिंजे शख़्सियत जे निखार खे बरक़रार रखणु चाहियो था, पंहिंजी हैसियत खे मुआशरे में भलो बनाइणु चाहियो था, त टहक ॾेई खिलण वारी आदत ख़तमु कयो। मुस्कुराइणु सिखो,
मुस्कुराइण में रोब बाहे, अजुर बाहे, सवाब बाहे, अल्लाह जी रज़ा बाहे। अल्लाह ताला शाल असांखे बुरियुनि आदतुनि खां महफ़ूज़ फरमाए।